9 मई ऐं 26 नवंबर ते अदालती कमीशन जो क़याम। PTI बानी समेत समूरनि सियासी कैदियुनि जी आज़ादी। PTI हुकूमत आॾो मुतालबा रखी छॾिया। ईंदड़ हफ़्ते 63 गॾिजाणीअ ते बि इतफ़ाक़। स्पीकर रियाज़ सादिक़ जे चैम्बर में हुकूमत ऐं अपोज़िशन जी कमेटीज़ विच में ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु। अपोज़िशन तरफ़ां उमर अयूब, अली अमीन गंडापुर, साहिबज़ादा अहमद रज़ा ऐं सलमान अकरम राजा शरीक थिया। हुकूमत तरफ़ां इरफान सिद्दीकी, राणा सनाउल्लाह, राजा परवेज़ अशरफ ऐं नवेद कमर ॻाल्हियुनि में हिसो वरितो। नूर लीग सेनेटर इरफान सिद्दीकी चयो आहे त PTI 9 मई ऐं 26 नवंबर वाक़िअनि ते अदालती कमीशन ऐं PTI बानी समेत समूरनि सियासी कैदियुनि जी आज़ादी जो मुतालबो कयो। ईंदड़ इजलास में PTI लिखत में मुतालबा पेश कंदी, जंहिं बैदि हुकूमत बि लिखत में जवाबु ॾींदी। राणा सनाउल्लाह चयो त PTI बानी खे बनी गाला मुंतक़िल थियण जी आछ नाहे कई। कारकुननि जी आज़ादी में अदालतुनि ज़रिए थींदी। KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर चयो आहे त मामला जमहूरी अंदाज़ में हल थियणु घुरिजनि। ॻाल्हियूं अॻिते कीअं वधंदियूं, फ़ैसिलो बानी कंदो। 9 मई सानीअ जे 19 जवाबदारनि जे सज़ा माफ़ करण जो ऐलान। ISPR जो चवणु आहे त 9 मई जे सज़ाउनि ते अमल दरामद दौरान जवाबदारनि रहम जूं अपीलूं दाख़िल करायूं। मजमूई तौरु 67 जवाबदारनि माफ़ी ऐं रहम जूं दरख़्वास्तूं दाख़िल करायूं। 19 जवाबदारनि जी अपीलुनि खे इंसानी हक़नि जी बुनियाद ते मंज़ूर कयो वियो। ॿियनि ते कार्रवाई जारी। सज़ा माफ़ कयल जवाबदारनि में मोहम्मद अयाज़, समीउल्लाह, लईक अहमद ऐं अमजद अली शामिल। यासिर नवाज़, सैयद आलम, ज़ाहिद खान, मोहम्मद सुलेमान, हमज़ा शरीफ ऐं मोहम्मद सलमान जी सज़ा माफ़ कई वई। आशिर भट्ट, मोहम्मद वक़ास, सुफ़ियान, मुनीब अहमद, मोहम्मद अहमद ऐं मोहम्मद अली जी बि सज़ा माफ़ कई वई। जवाबदार मोहम्मद बिलावल ऐं मोहम्मद इलियास जी बि सज़ा माफ़ कई वई। सज़ा ॿुधायल समूरा जवाबदार कानून ऐं आइन मूजिबि अपील ऐं क़ानूनी इलाज जो हक़ बरक़रार रखनि था। सज़ाउनि में माफ़ी जो मुनासिब अमल ऐं इंसाफ़ जी मज़बूतीअ जो सबूत आहे। दहशतगर्दीअ ॿीहर कर खंयो आहे, जंहिंजो कंधु ॾिठण खां सवाइ तरक़ी न थींदी। मुल्क में अमुन थींदो त तरक़ी थींदी। मुआशी इस्तेहकाम सियासी इस्तेहकाम सां जुड़ियल आहे। SIFC जे एपेक्स कमेटीअ खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्की मईशत तेज़ी सां मज़बूत थी रही आहे। गुज़िरियल 9 महीननि दौरान केतिरनि ई चैलेंजिस खे मुंहुं ॾिनो। खंड जी स्मगलिंग ते मुकमल ज़ाब्तो आंदो आहे। पेट्रोल जी स्मगलिंग बि घटि थी आहे। सभु कुझु टीम वर्क जो नतीजो आहे। मुल्की एक्सपोर्ट वधी आहे। IT बि बहितर परफॉर्म करे रही आहे। सुफ़ारती अकेलाई वारियूं ॻाल्हियूं हवा थी वयूं आहिनि। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त हर हफ़्ते ईंदड़ महांगाई वारो तूफ़ान बि रुकिजी वियो आहे। बिजलीअ में बि आवाम खे रिलीफ ॾिनो आहे। वज़ीर आज़म मुआशी तरक़ीअ लाइ 31 डिसंबर ते प्लान ॾिनो आहे। व्याज जी शरह 22% मां घटिजी 13% ते अची चुकी आहे। मुआशी सूरतहाल तेज़ीअ सां बहितर थी रही आहे। बानी PTI ऐं बुशरा बीबी ख़िलाफ़ तोशाखाना 2 केस जी ॿुधणी मुलतवी। आॾी पुछा मुकमल न थी सघी। ॿुधणी दौरान बुशरा बीबी जो वकील अरशद तिब्रेज़ बीमारी सबबि अदालत में पेश न थियो। स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर ज़ुल्फ़िकार अब्बास नक़वी शाहिदनि खां आॾी पुछा जी इस्तदा कई। PTI बानी जे वकील चयो त पहिरियां बुशरा बीबी जो वकील शाहिद ते जरह कंदो, पोइ असां कंदासीं। अदालत वकीलनि खे शाहिदनि ते जरह 6 जनवरी ताईं मुकमल करण जी हिदायत करे छॾी। सोशल मीडिया ब्लॉक या बंदि करे सघूं था, विच वारो रस्तो नाहे। वज़ू में आहियां, हलफ़ खणी चवां थो त 7 मां 3 सबमरीन कटिजी वयूं हुयूं। अक्टूबर में सबमरीन बहाल थी। हाणे इंटरनेट जी रफ़्तार बहितर आहे। PTA चेयरमैन हफ़ीज़ुर रहमान जो क़ौमी असेंबलीअ जी स्टैंडिंग कमेटीअ में बयान। कमेटी चेयरमैन चयो त डिजिटल नेशन पाकिस्तान बिल ते सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं जारी आहिनि। उमीद आहे त ॻाल्हियुनि जो नतीजो मुसबत निकिरंदो। उमर अयूब चयो त VPN जी रजिस्ट्रेशन ते हुकूमत जी नीयत ख़राब आहे। सिंध हुकूमत कराचीअ में एहतजाज वारे मुआमरे ते ज़िम्मेवारियूं पूरियूं न कयूं। धरणनि वारनि ॾींहनि में सिंध हुकूमत मोकल ते वियल हुई। सिंध असेंबलीअ में मुख़ालिफ़ दुर अॻवान अली ख़ुर्शीदी चयो आहे त शहरियुनि खे कंहिं बि सूरत में तंग करण वारो अमल क़बूल न कयो वेंदो। एहतजाज खे बुनियाद बणाए शहरियुनि खे तंग न करणु घुरिजे। MQM खे हाणे सम्झणु घुरिजे त कराचीअ में ॿोरी बंदि लाशनि वारो कल्चर ख़तमु थी चुको आहे।
सभिनी खे सियासी इख़्तिलाफ़ विसारे शहर जी तरक़ीअ लाइ कमु करणु घुरिजे। सिंध हुकूमत जे तर्जुमान ऐं कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब चयो आहे त एहतिजाज जे नाले सां रस्ता बंदि करण सां अवाम खे तकलीफ़ थींदी आहे। पारा चिनार बाबति एहतिजाज केपी जे वॾे वज़ीर जी ऑफिस आॾो थियणु घुरिजे हा। सिंध हुकूमत शहर जूं हालतूं ख़राब करणु न ॾींदी। दरिया बचायो तहरीक पारां सिंधु दरिया ते केनाल अॾण वारी तकरारी रिथा ख़िलाफ़ 11 मार्च खां बेदारी मार्च जो ऐलान। SUP सदर सैयद ज़ैन शाह जामशुदे में पार्टीअ जे मरकज़ी इजलास खां पोइ ब्रीफिंग ॾींदे चयो त पहिरियां 1 यूनिट कालाबाग डैम ऐं ॿिटे मकानी निज़ाम ज़रिए सिंध ख़िलाफ़ साज़िशूं थियूं। हाणे वारी सिधूअ ते धाड़ो हयो पियो वञे। दरिया बचायो तहरीक जो 11 जनवरी ते हटड़ी बाईपास हैदराबाद खां शुरू थींदड़ बेदारी मार्च टनोजाम ऐं टनवला यार खां थींदो मीरपुर ख़ासि पहुचंदो। 12 जनवरी ते मीरपुर ख़ासि ऐं उमरकोट में अवामी मेड़ाका कोठाइण जो फ़ैसिलो। SUP सदर सैयद ज़ैन शाह पारां चिनार वाक़े जे ज़िम्मेवार KP हुकूमत खे करार ॾेई छॾियो। सोशल मीडिया ते पाण खे प्रोफेसर अमर सिंधुअ जो पुटु सॾाईंदड़ नौजवान ख़िलाफ़ FIA जी साइबर क्राइम में दरख़्वास्त दाख़िल। अमर सिंधु, इरफाना मल्ला, हुसैन मुसरत ऐं ॿियनि FIA ऑफिस पहुची दरख़्वास्त दाख़िल कराई। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो त मास्क पहिरियल नौजवान पाण खे अमर सिंधुअ जो पुटु सॾाए अमर जे किरदार कुशी कई आहे। जांच करे जवाबदार ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। मटियारी में हिकु वधीक टूल प्लाज़ा अॾण एवज़ मटियारी वासियुनि खां टैक्स न उगाइण वारे NHA जी आछ रद्द। शहरियुनि पारां एहतिजाज जारी रखण जो ऐलान। मटियारी अवामी इतिहाद जो 6 जनवरी ते टूल प्लाज़ा जी तामीर वारे हंधि अवामी अदालत लॻाइण जो ऐलान बरक़रार। 8, 10 ऐं 12 जनवरी ते मटियारी, हाला ऐं न्यू सईदाबाद में शटरबंद हड़ताल बि थींदी। लाड़काणे जे वलीद थाणे जे लाक़ब में नौजवान साहिल सोलंगी जो फाओ खाधल। लाश अचण वारे मामले जो जिरगो। इल्ज़ाम हेठि आयल SHO अब्दुल रज़ाक ट्रगड़ ऐं लाक़ब में घिड़ी। नौजवान मथां तशद्दुद कंदड़ अली हसन कहरी मथां 5 लख रुपया दंड मुक़रर। GD अॻवान मुअज़्ज़म अब्बासी जी सरपंच हेठि जिरगे बैदि फतवा ॿुधाई वई त SHO ऐं अली हसन कहरी मुतासिर धुर खे 5 लख रुपया दंड भरे ॾींदा। इल्ज़ाम हेठि आयल पुलिस एहलकार हुबदार चांडियो पाण खे बेगुनाह साबित करण लाइ साख खणण बैदि मक़तूल जे वारसनि ॾे मेड़ ॾींदो। इसराइल जी गज़ा में जारियत बंदि न थी। अलमवासी कैंप ते बमबारी में गज़ा पुलिस जे चीफ ऐं मुआविन समेत 12 ॼणा शहीद। अरब मीडिया मूजिबि गज़ा जे अलमवासी कैंप ते इसराइली बमबारीअ में गज़ा जो पुलिस चीफ महमूद सलाह ऐं संदसि मुआविन हसान मुस्तफ़ा समेत 12 ॼणा शहीद थिया। हिकु ॾींहुं दौरान 50 खां वधीक बेगुनाह फ़लस्तीनी शहीद। बेगुनाह फ़लस्तीनियुनि जी नसलकुशी में मुलविस हज़ारे इसराइली फ़ौजी ज़हनी दबाव जो शिकार। केतिरनि ई फ़ौजियुनि गज़ा में जंग विहण खां इनकार करे छॾियो। इसराइली मीडिया जी रिपोर्ट मूजिबि ज़हनी दबाव सबबि इसराइली फ़ौज में आपघात जा वाक़िया बि वधी विया आहिनि। 2023 में 17 ऐं 2024 दौरान 21 इसराइली फ़ौजियुनि आपघात कयो। बर्तानिया जे शहर मानचेस्टर में तूफ़ानी बरसातुनि खां पोइ ॿोॾ जहिड़ी सूरत हाल। रोड रस्ता तलाउ बणिजी विया। हेठियां वारनि इलाइक़नि में गाॾियूं तरंदी नज़र आयूं। अमरीकी शहर न्यू ऑर्लियंस में माण्हुनि मथां गाॾी चाढ़ण वारे वाक़िए जा CCTV फुटेज साम्हूं अची विया। शहरियुनि मथां गाॾी चाढ़ण बैदि पुलिस हथां मारिजी वियल जवाबदार जी सुञाणप रिटायर्ड अमरीकी फ़ौजी शमसुद्दीन जब्बार तौर थी। FBI वाक़िए खे दहशतगर्दी करार ॾींदे चयो त मारिजी वियल जवाबदार वटां दाइश जो झंडो बि मिलियो आहे। पाकिस्तान ऐं ॾखण अफ्रीका विच में ॿी टेस्ट मैच सुभाणे खेॾी वेंदी। क़ौमी टीम बैटिंग, बॉलिंग ऐं फील्डिंग जी भरपूर प्रैक्टिस कई। सुभाणे वारी मैच में आमिर जमाल जी जाइ ते मीर हमज़ा जी शमूलियत जो इम्कान।
ॿिनि मैचिस ते ॿधल सीरीज़ में ॾखण अफ्रीका खे 2 जी भेट में 1 मैच तां सरसी हासिल। I never flew a fugitive before. Government witness, not a fugitive. Ready to go? Is it always this bumpy? You get used to it. Mayday, mayday. Good part. Damn it! I'm gonna enjoy this. You ever see a face turn this color before? Y'all need a pilot? Flight Risk. Only in theaters January 24. ऐं हॉलीवुड जी सस्पेंस सां भरपूर फिल्म फ्लाइट रिस्क जो नओं ट्रेलर जारी। फिल्म 24 जनवरी ते अमेरिका समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में रिलीज़ कई वेंदी।